अस्सलाम वालेकुम संगत। उम्मीद कयां तो अवां सब खैरियत सां हूंदो, खुश हूंदो। अवां जो पंहिंजो सजाद हुसैन हकड़ो अवां ॾिसी रहिया आहियो सजाद मखणी व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जो वीडियो तमामु बहितरीनु वीडियो आहे, तव्हांखे मज़ो ईंदो। जल्दी जल्दी चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿायो। अॼु जो वीडियो शुरू कयूं था। मुंहिंजे घर जो राशन ख़तमु थी वियो आहे, सो अॼु मां वञा थो राशन वठणु दुकान तां। शादी कई आहे त हाणे ज़िम्मेवारी वधी वियूं आहिनि, सो दुकान असां कचहरी बि कंदासीं ऐं उतां अचो त राशन बि वठूं था। संगत जेको आहे जो मां घरां निकिरी आयो आहियां ऐं घरां वरी निकिरंदे निकिरंदे घरां चयूं त बर्फ़ बि असांजे लाइ वठी जेको आहे मोकिल। छो मूंसां गॾु मुंहिंजो भाइटियो आहे, हिनखे बर्फ़ वठी मां ॼां थो ऐं पंधु वञा थो। दुकान बि भरिसां आहे असांजे। सुणा हा संगत बर्फ़ वरिती थी। हा भाई जा छोटू हे जेको आहे घर पुॼाए बर्फ़। हाँ संगत बर्फ़ ई असां वठी ईंदी। हाणे असां वञूं था सौदो वठणु शहर खां। सो वॾो दुकानु शहर ॾे होलसेल जो, उते वञूं था। अचो मूंसां गॾु ई हुजो। संगत फाइनली असां जेको आहे दुकान ते पहुची विया आहियूं। तव्हांजो ॾिठल हूंदो दुकानदार बि। अस्सलाम वालेकुम। हेॾा असांजे सोट ख़ुशहाल आहे ख़ैर। हेॾा असांजे सोट आहे फेरवाद हिकिड़ो, सो हिन खां असां सौदो खणंदा आहियूं। छा हाल आहे साईं? हे जेको आहे सौदो आहे, इहो राशन आहे घर जो। आस्ते आस्ते वधंदी न बा, हाणे 2 ऐं 3 वरी 4 5, पोइ जेतिरा भाती हूंदा ओतिरो सौदो लिखियल हूंदो न। तूं शादी को पहिरें के माण्हू ते टोका कंदो हूंदे, सौदा खणो था घर जा, ई कयो था ॾियण, तव्हांखे कुझु असरु पियो आहे नी? यार सच पुछे त शादी ज़िंदगी आहे, मञूं था ज़िम्मेवारी वधंदी, सौदो सूद जेको आहे वठण में। बाक़ी ज़िंदगी आहे शादी। बाक़ी चांहि हलंदी? चांहि साईं हाणे न कीअं कजे। हा घुराए चांहि कर फोन। सौदा संगत असां हिन खां सौदो खणंदा आहियूं। वॾो दुकानु आहे माशाल्लाह, होलसेल जो जेको आहे जो हे ॾिसी सघो था आहे माशाल्लाह। सो हाणे असांजो हे दोस्त आहे अहिड़ो जो चांहि खां सवाइ छॾींदो बि न आहे। वरी असां पीअण खां सवाइ अंदरूं अच्छा असां वरी पीअण खां सवाइ न छॾींदा हुआसीं। हा हाफ जो दौर आहे, सॼो ॾींहुं हले थी चांहि। ॾिस केॾी इज़त करे थो भाउ। गर्मी में आयो आहे, तव्हांजे लाइ रखियो आहे। महिरबानी साईं, हे वॾी इज़त करे थो भाउ। अंदरि जेको आहे क्वांटर में विहारियो अथई। हाणे इहो सौदो राशन तोरे ॾिए असांखे। अञा यार हिन में ॿुध 5 किलो चांवर जेको आहे लिखियल नथी, सो विडे भरींदे भरींदे ईअं न विसरी वञनि चांवर न हुजनि। 5 किलो चांवर जेको आहे उहो जेके नालो अलाए छा आहे, 190 वारा। हा उहे। हा संगत चांहि अची वई छा? वाह साईं वाह। न बसि चांहि जा मवाली ऐं अला संगत जेको आहे जो असांजो हीउ दोस्त अहिड़ो आहे, चांहि खां बिना असुलु छॾींदो ई न आहे। असां पाणी जंहिं वेंदा आहियूं चांहि खां न मोटंदा आहियूं। हे चांहि पीआरे पोइ पाण हथ कढंदो, पोइ असां मिड़ई इन बहाने हिन ॾे ईंदा आहियूं। माना हिन जी हिकिड़ी ढंग आहे कारोबार करण जी, सुठो करे थो, ग्राहकनि खे चांहि पीआरे थो। कल लाईंदे चांहि पीआरे माना माण्हू लो ग्राहक वरी न चवंदो घणो रेला थो। संगत जेको आहे मुंहिंजो राशन निकिरी आयो आहे, त हाणे पुछा करे त भाउ साइड करे रखे। छा करा ये स्किन वाइट साबुण? हा सही है, स्किन वाइट साबुण आहिनि 4। अरे छोकरा बोना सरफ ए सही 1/2 किलो जीरो। अब बांग्लादेश है तो ॾाढे ऐं तू बड़ो जो घाट बुधदा छा करो बड़ा यार। हलदा चाइना साइड 50 आवाज रास्ते कर यार। लाइव यो सनसिल्क शैम्पू नंढो हिकु वॾो आंधा वॾो। हा सही हा गलती थी ए यारी थी जा। हिन बादाम खवा कस लाईंदो तव्हांखे। वाइटल चांहि ए 1/2 किलो। उनको पता है एरियल सरफ है ए आए 1/2 किलो
पकवान जी 3 लीटर जी बोतल हा उहा बि आहे चश्मो पाए आयल जिती पकोड़ा कोने ही आहे बाबा आहे हल चांवर सुपर ए 86 5 किलो अंदर सुपर लेकर आए अरे यार गलती थी वही छोरो सफ़ा छड़ो गलतियूं ईअं ख़्यालु कर गलतियूं न मानी कर ॾींदा ई कोन्हनि सॼो ॾींहुं कमु करनि आहिनि चवंदा आहिनि छुटी ॾियारी कटे वठंदा आहिनि हा हा हलंदा संगत जेको आहे मुंहिंजो राशन वियो तुरी तो निकिरी बि आयो हे मिड़े थोरो रोशो बि कनि पिया दुकानदार असांखे ॾिसी करे वरी सभु एक्ट थी वेंदा न वरी असां त एक्टिंग शुरू कयूं अञा असां पाण खे एक्टिंग जी ज़रूरत आहे संगत आख़िरकार जेको आहे मां घर जो राशन वठी आयुसि घर पहुची वियुसि सो इहे हाल अहिवाल हुया अॼु जो वीडियो इहो हुयो सो उमेदु कयां थो अॼु जो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो पंहिंजे भाउ सजाद खे ॾियो हाणे इजाज़त ख़ुदा वरी कंहिं नए वीडियो सां मिलंदासीं।